أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون ऐं जंहिंखे असां वॾी उमिरि ॾियूं था उनखे पैदाइश जे एतबार से ऊंधो करे छॾियूं था। छा पोइ ही नथा ॼाणनि, छा पोइ ही नथा सम्झनि। हिन आयत ते हज़रत मुफ्ती शफ़ी उस्मानी साहिब जिन मारिफुल क़ुरान में ज़बरदस्त बयान लिखियो आहे। लिखनि था त अमर यो अमिर तामीरन, इन जो मतिलबु आहे त वॾी ॼमार ॾियणु। ऐं नकस यो नकिस तनकीसन नकिस माना उबतो करणु। छा मतिलबु इहो त अल्लाह ताला फरमाए पियो त ॾिसो इंसान पंहिंजी यानी फितरत ते गौर करे त अल्लाह पाक पहिरीं इब्तिदा में उनखे गंदे कतरे मां पैदा कयो। इन गंदे कतरे खे अल्लाह रब्बुल आलमीन माउ जे पेट जे 3 ऊंधा आहिनि जे अंदरि जेको तो रखियो ऐं उते अल्लाह पाक हिन जे अंदरि नाज़ुक नाज़ुक मशीनूं लॻायूं। उज़वा, अंदरूनी उज़वा, आंडान, दिलि आहे, जिगर आहे ऐं गुर्दा आहिनि। नाज़ुक नाज़ुक उज़वा अल्लाह रब्बुल आलमीन हिन में जोड़िया ऐं उन खां पोइ 9 महीना 10 महीना उते अल्लाह पाक उनखे माउ जे पेट में रखियो। उन खां पोइ वरी अल्लाह पाक उनखे ॿाहिरि कढियो। ॿाहिरि कढण खां पोइ बि हिन जा जेके उज़वा हुआ उहे कमज़ोर हुआ। उन जे लाइ अल्लाह पाक हिन जे जिस्म जे मुताबिक़ हिन जे माउ जे छातीअ में अल्लाह ताला खीर जारी कयो। उहो खीर हिन जे लाइ हिन वक़्तु सभिनी खां वधीक मुनासिब। अल्लाह पाक उनखे अहिड़ी ग़िज़ा अता फरमाई जंहिंसां हिन जे पूरे जिस्म जा जेके क़ुवतूं आहिनि उहे परवान चढ़नि ऐं उन जे अंदरि आहिस्ता आहिस्ता क़ुवत अचे। थींदे थींदे पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन ही क़ाबिल थियो इन ॻाल्हि जो 2 सालनि खां पोइ जो ही ॿाहिरि जूं जेके नरम ग़िज़ाऊं आहिनि उहे इस्तेमालु करे सघे। अल्लाह पाक हिन जे लाइ माउ जेका हिन सां मुहबत करे, पीउ जेको हिन ते शफ़क़त करे ऐं हिन जो ख़्यालु रखे, अहिड़ा अल्लाह पाक जेको तो हिन खे वजूद अता करे छॾिया जो हिन जे लाइ ख़्यालु कनि हिन जी ज़रूरतुनि जो। ऐं अल्लाह ताला पूरी दुनिया में अहिड़ियूं ग़िज़ाऊं पैदा करे छॾियूं, अहिड़ी आब हवा हलाई, सिज चंड, राति ॾींहुं, मौसमूं। अल्लाह पाक पंहिंजे निज़ाम सां हिन जी अल्लाह पाक तरबियत फरमाई। हाणे थींदे 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 जेॾीमहिल ही जवानीअ खे पहुतो त हिन जे जिस्म में जेके अल्लाह पाक क़ुवतूं रखियूं हुयूं अमानतनि, ही जेके क़ुवतूं अल्लाह रखियूं आहिनि, ॾिसण जी क़ुवत या अल्लाह जी अमानत आहे, अखियूं अल्लाह जी अमानत आहिनि, कन ऐं कननि में ॿुधण जी क़ुवत अल्लाह पाक जी अमानत आहे, ज़बान ऐं ज़बान में ॻाल्हाइण जी क़ुवत अल्लाह जी अमानत आहे। हर शइ जेका अल्लाह पाक इंसान खे अता फरमाई आहे उहा अल्लाह पाक जी अमानत आहे। हाणे ए अमानतूं अल्लाह पाक जूं जिन अल्लाह पाक हिन खे जेतिरी क़ुवत ॾियणी हुई पर जवानीअ में हिन खे हर शइ में क़ुवत मिली वई। हाणे एतिरी क़ुवत जो हाणे ही हठ पियो करे, हाणे ही नाज़ पियो करे, हाणे ही जेको तकब्बुर पियो करे, पंहिंजे हर मुक़ाबिल खे, पंहिंजे हर दुश्मन खे किराइण जे लाइ जेको आहे वॾियूं वॾियूं जेको तो यानी सिटूं पियो सटे। उन खां पोइ वरी ऐं अल्लाह ताला हिन खे इहो ॿुधाए छॾियो त ही जेके उज़वा जेके क़ुवतूं असां तोखे ॾिनियूं आहिनि उहे उनखे तुंहिंजो तोखे असां उनजो मालिक कोन्हे बनायो, मालिक असां आहियूं। असां अमानतनि तोखे इस्तेमाल जे लाइ ॾिनियूं आहिनि, तूं इस्तेमालु भले कर। ऐं इहो बि अल्लाह ताला हिन खे ॿुधायो त असां इहा तोखां शइ असांजी आहे, असां वठंदासीं। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन वरी हाणे जवानीअ खां पोइ वरी हाणे अल्लाह ताला इहो वठणु शुरू कयो त जॾहिं अल्लाह पहिरीं ॿुधाए छॾियो हिन खे त तुंहिंजी कान्हे, तुंहिंजियूं कोन्हनि, मुंहिंजियूं आहिनि ऐं तो वटि कोन रखणियूं आहिनि, मूंखे वापसि वठणियूं आहिनि। त इन जो तक़ाज़ो हुयो त जेॾीमहिल वापसि वठण जो इरादो थिए त यकदमि वठी छॾे। हाणे जे यकदमि थो वठी छॾे अल्लाह ताला त यकदमि अंधो थी वञे, यकदमि ॿोड़ो थी वञे, यकदमि गूंगो थी वञे।
यकदम ख़त्म थी वञे, यकदम हिन जा जेके अंदरि जा जेके उज़वा आहिनि सभु यकदम कमु छॾे ॾियनि। अल्लाह पाक वॾो करीम आहे, वॾो रहीम आहे। अल्लाह ताला वापसि वठण जो बि जेको आहे हिकिड़ो एॾा मराहिल रखिया, जीअं जवानीअ ताईं पहुचण में हिनखे अल्लाह जे केतिरा मरहला लॻा। हिकिड़ो वक़्तु हो जेॾी महिल पैदा थियो, जेॾी महिल ॿारु पैदा थिए थो त केतिरो कमज़ोर थिए थो, नंढड़ियूं नंढड़ियूं आङुरियूं, नंढड़ो जिस्म, नंढियूं अखियूं, ऐं उन खां पोइ हलंदे हलंदे जीअं अल्लाह पाक हिनखे तरक़ीअ में मराहिल अता फरमाया, तदरीज अता फरमाई, दर्जा ब दर्जा, मंज़िल ब मंज़िल, ईअं वरी वापसि वठणु चाहे पियो हाणे अल्लाह ताला। हाणे आहिस्ते 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 हिन जी नज़र कमज़ोर पई थिए, आहिस्ते आहिस्ते हिन जे ॿुधण जी ताक़त कमज़ोर पई थिए, आहिस्ते आहिस्ते हिन जे जिस्म जा उज़वा कमज़ोर पिया थियनि। थींदे 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 जेॾी महिल पंहिंजी पीढ़ीअ जे आख़िर ताईं पहुतो न, त हाणे हिन जी नज़र बि पूरी कान थी पए, हाणे हिन जी ॿुधण में बि हिनखे कोंदो अचे, कनु ॻरो थी वियो, सम्झ बि हिन जी उहा न रही। हाणे आहिस्ता आहिस्ता जेको आहे हिन जूं सभु जेके कुवतूं अल्लाह पाक, ऐं छाजे लाइ थो अल्लाह पाक इहो करे, हिकिड़ो अल्लाह पाक जी नेमत आहे, रहमत आहे। ॿियो अल्लाह ताला इंसान खे मौक़ो ॾियणु थो चाहे त हू इन सभिनी ते गौर करे अल्लाह जो शुक्रगुज़ार बंदो बणिजे, अल्लाह जी कुदरत खे सम्झे, अल्लाह जी तौहीद खे सम्झे, अल्लाह जो फर्मा बरदार थी करे वञे त जेका ज़ात जंहिंजी हर वक़्तु मुंहिंजे मथां ईअं कुदरत हले पई, ऐं मुंहिंजी हर शइ हुनजे कंट्रोल में आहे, हुनजी ॾिनल आहे, हुनजी अमानत आहे, हू वापसि वठंदो त उन ज़ात जो चयो मञी करे हलां। उन जूं ॾिनल अखियूं, उन जे ॾिनल अखियुनि खे ई अल्लाह जी बग़ावत में इस्तेमालु करे, उन जे ॾिनल ज़बान खे ई अल्लाह ताला बंदो अल्लाह जी बग़ावत में इस्तेमालु करे, हुन जे ॾिनल सभिनी नेमतुनि खे बंदो अल्लाह जी बग़ावत में इस्तेमालु करे, त इन जहिड़ो नाशुक्रो केरु थींदो। अल्लाह ताला हिन खे शुक्रगुज़ार बणाइणु चाहे थो, ऐं अल्लाह ताला इंसान सां सभिनी खां वधीक मुहबत करे थो। इंसान खे पंहिंजी ज़ात सां एतिरी मुहबत कान थी सघे, माउ खे पंहिंजे बचे सां एतिरी मुहबत कान थी सघे, कंहिंखे कंहिं सां एतिरी मुहबत थी कान थी सघे जेतिरी मुहबत असांजो रब असां सां करे थो। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे त असां उन रब जा शुक्रगुज़ार बंदा थी वञूं। शुक्रगुज़ार छा आहे त तक़वा इख़्तियार करणु। क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो त जेको आहे सो तव्हां शुक्रगुज़ार थियो, माना तव्हां तक़वा इख़्तियार कयो। जेकॾहिं तव्हां तक़वा इख़्तियार कई त तव्हां शुक्रगुज़ार थी वियो। तो तक़वा जो मतिलबु छा आहे? अल्लाह जे अहकामात खे पूरो करियो ऐं गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचायो। अल्लाह शल मूंखे बि तौफ़ीक़ ॾे, अव्हां खे बि, हर मुस्लमान खे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना वक़िना अज़ाबन नार। या अल्लाह सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फरमा, दीन जी सही सम्झ नसीब फरमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फरमा, दीन जी सही सम्झ नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजो शुक्रगुज़ार बंदो बना, या अल्लाह पंहिंजो शुक्रगुज़ार बंदो बना, पंहिंजो फर्मा बरदार बंदो बना। पंहिंजी नाफ़रमानीअ खां गुनाहनि खां असांजी हिफ़ाज़त फरमा, नाफ़रमानीअ खां गुनाहनि खां असांजी हिफ़ाज़त फरमा। तक़वा तहारत वारी ज़िंदगी नसीब फरमा, तक़वा तहारत वारी ज़िंदगी नसीब फरमा। पंहिंजे मक़बूल व महबूब बंदनि में शामिल फरमा, आफ़ियत सां पंहिंजे मक़बूल व महबूब बंदनि में शामिल फरमा। ख़ातम कामिल ईमान ते नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक। आमीन।